बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम उॾेरोलाल सेंटर 4 महीननि खां बंद हुजण ख़िलाफ़ सर्वे लाइ ईंदड़ औरतुनि जो मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़ साहबज़ादी महिरबानो कोसो, मसमात समीना, मसमात मीरा बागड़ी, मसमात शहरबानो ऐं ॿियनि जो चवणु आहे त सेंटर 4 महीननि खां बग़ैर कंहिं नोटिस लॻाइण जे बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबु परे परे खां ख़र्च भाड़ा करे ईंदड़ औरतूं ऐं मर्द सख़्त परेशान थी वापस वञण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त ऑफिस खे तालो लॻल आहे पर ऑफिस जी बंदिश बाबति किथे बि नोटिस नाहे लॻायो वियो। मुज़ाहिरीन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर सेंटर खोले सर्वे जो कमु शुरू कयो वञे त जीअं आम माण्हुनि जी परेशानी ख़तम थी सघे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम उॾेरोलाल सेंटर 4 महीननि खां बंदि हुजण ख़िलाफ़ सर्वे लाइ ईंदड़ औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि साहबज़ादी महिरबानो कोसो, मसमात समीना, मसमात मीरा बागड़ी, मसमात शहरबानो ऐं ॿियनि जो चवणु आहे त सेंटर 4 महीननि खां बग़ैर कंहिं नोटिस लॻाइण जे बंदि कयो वियो आहे, जंहिं सबबु परे परे खां ख़र्च भाड़ा करे ईंदड़ औरतूं ऐं मर्द सख़्त परेशान थी वापस वञण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त ऑफिस खे तालो लॻल आहे पर ऑफिस जी बंदिश बाबति किथे बि नोटिस नाहे लॻायो वियो। मुज़ाहिरीन वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर सेंटर खोले सर्वे जो कमु शुरू कयो वञे त जीअं अवाम जी परेशानी ख़तम थी सघे।